मोरो जी करोड़े रुपए की बजट अचण बावजूद भी मोरो शहर गंदगी के वर चढ़ियल है। अचो तो हितां जी मौजूद माण्हुनि खां पुछो उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। मोरो जी बजट करोड़नि जी आहे। तंहिं हूंदे मोरे जा हालात ज़्यादा किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। करोड़ रुपए जी बजट हुजे बावजूद जेको आहे सो सीएमओ पंहिंजी कुर्सीअ चंबड़ियो वेठो आहे। हिते नालियूं उबतियूं पियूं वहनि, वाटर उबता पिया वहनि, पाणी घटि आहिनि घरनि में, माण्हू तमामु परेशान। मोर जी खस्ता हाल थी विया। नाकारा ऐं नाक़स मटीअ सां ठहियल जेके बि नालियूं सभु टुटी वियूं। जेके बि शहरी आहिनि पाचा पुसा ऐं शहर में क्रॉस कंदा तव्हांखे शहर जी हर गली में जिथे वेंदो उते तव्हांखे किचिरे जा ढेर मिलंदा। सफ़ाई सुथरे जो को निज़ाम दुरुस्त कोन्हे को। असां आला अख़्तरनि खे अपील था कयूं त महिरबानी करे नोटिस वठो ऐं हिते जेका ईंदड़ बजट आहे हींअर बि मोरे जे लाइ जेको 15 करोड़ जी बजट आई आहे उहा बि किन मनपसंद रस्तनि ते बोली मुंहिंजी ॿोली कूड़नि लाइ काती जेसी मुंहिंजी हयाती होका ॾींदुसि हक़ जा। जीअं त मोरो शहर हिकिड़ो खंडर जो निशानो बणी चुको आहे। हितां जा कामोरा जेके करोड़ रुपयनि जी बजट आहे खाई मोरे खे तबाह ऐं बर्बादु कयो अथनि। सॼे मोरे में तव्हां ॾिसो को बि वार्ड तव्हां घुमो उनखे वार्ड जी हालति ॾिसो तबाह ऐं बर्बादु सॼो मोरो लॻो पियो आहे। ख़बर न आहे त हितां मोरो जी बजट जेका 2.25 करोड़ रुपया महीने ते अचे थी उहा कंहिंजे बंगले ते ख़र्च थिए थी। असांजा कामोरा असांजी जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि खे तबाह करण में पूरा आहिनि। ऐं हीअ वार्ड नंबर 2 कलोड़ा कॉलोनी जेको आहे कम्यूनिटियूं रहंदियूं, ऑफिसर तबिको बि आहे, समाजी तबिको बि आहे, पर हर को ख़ामोश आहे। वॾो अफ़सोस आहे हेॾो वॾो ॻोठु आहे हेॾी वरी हिन तां नाइंसाफ़ी आहे, का बि सफ़ाई सुथराई न आहे। हे जेके करोड़ रुपया म्यूनिसिपल जूं बजट उहे केॾे थियूं वञनि? उहे अंगनि अखरनि में त ॾेखारींदा पर अमली कमु त असांखे नज़र ई कोन पियो अचे। असां 15-20 ॾींहं खां बि एहतिजाज पिया कयूं। असांजो फोकल पर्सन जेको साईं असांजो मौजूदा काज़िम अली शाह साहिबु उन सां बि असां राब्ते में दोस्त रहिया आहिनि ऐं असां हुनखे हिन मीडिया जे थ्रू हुनखे अपील था कयूं त साईं हिन असांजे ॻोठ जो नोटिस वठो ऐं हिते जेके माण्हू मफ़लूर थी वियो आहे हिन में न घिटी आहे न रस्तो आहे न ड्रेनेज आहे ऐं हिन जे भरिसां जेको आहे IPS स्कूल आहे, ॿारनि जो स्कूल आहे। हिते न रस्तो आहे न रोड आहे न कुझु आहे ऐं हिते ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि ऐं हिते हिननि खे आगाह कयो आहे असां हुकुमराननि खे पर हिननि ॿुधी अणॿुधी करे छॾी आहे। मां TMO मोरो खे लीगल नोटिस जे थ्रू हुनखे आगाह कयो त बाबा असांजे वार्ड नंबर 2 में वॾी तकलीफ़ आहे पर हुननि ॿुधी अणॿुधी करे छॾी। हू एॾो त बासर आहे जो कंहिंजी बि कोन थो ॿुधे। मां ख़राबु आहे, गंद किचिरो आहे तमामु जेको आहे सो का सफ़ाई कान्हे को रोड कोन्हे को रस्तो कोन्हे को जेको आहे सो माण्हू तमामु परेशान आहिनि। उन खां पोइ जेका आहे 2.25 करोड़ जी जेका आहे सा बजट आहे उहा ख़बर न आहे अलाए केॾे थी वञे, केरु थो खाए अलाए काॾे थी वञे। जेको आहे सो न को सफ़ाई आहे न को नालियुनि जो को इंतिज़ाम आहे न को आहे जेको आहे सो कंहिं माना को ड्रेनेज जो को सिस्टम आहे। असां हिते जेके शहर जा माण्हू आहियूं उहे तमामु परेशान आहियूं, सख़्तु परेशान आहियूं ऐं असां सां जेको आहे सो ख़बर न आहे अलाए छाजे करे माटेली मां वारो सलूक कयो पियो वञे। जीअं त हितां जे मौजूद माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधा उन्हनि जो चवणु आहे त सफ़ाई सुथराई जो नोटिस वठी कमु तमीर करायो वञे। कैमरामैन अमीन चवण सां गॾु सादिक ज़रदारी, धरती TV न्यूज़ मोरो।